मां के दिमाग में जेका ॻाल्हि खुट के सोचां थो त पुछांसि न। इंतज़ार पियो कयां जीअं गुलाब पहुचंदी त बिस्मिल्लाह गुलाब अची वई न। हाँ मां ॾाढो परेशान आहियां। छो? ख़बर थी मां यको सोचां पियो जॾहिं मुंहिंजो नालो मजनू आहे त तुंहिंजो नालो लैला हुजे हा न, तुंहिंजो नालो गुलाब छो आहे? ओ तो बाबे मोते नालो रखियो न। न उहा त अलॻि अलॻि पहिरें खे सोचणु घुरिजे हा न त जॾहिं मजनू सां लैला ठहंदी त पोइ हरू भरू नालो तो ते वञी गुलाब रखे इहो ठहे ई कोन थो। न न ज़रूरी हो मां त गुलेली सही आ तो तोते नालो गुल्लू थियणु खपे हा न। हाँ ये बापे जी गलती है न। मां बापे के ॾाढो सम्झाईंदो हुउसि पर बापो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे ई न पियो। हाँ तुंहिंजो नालो गुला त मुंहिंजो नालो गुल्लू। पर न न न न ख़बर थी छा आहे लैला मजनू मशहूरु किस्सो आहे दुनिया खे ख़बर आहे त मां मजनू त तूं लैला आहीं चरी इन जे करे तुंहिंजो नालो मां मटायां थो। बाक़ी कहिड़ो नालो तो रखी मोते? नालो तो ते मटाए रखां थो लैला। मां थो मटायां तुंहिंजो नालो। खबर आ त लैला जे लाइ मजनू छा छा कयो? सब कुछ कयो। मां लैला जे लाइ सब कुछ करे सघां थो छो त मां कुटी खाए को मजनू न आहियां। हाँ मां रत ॾियण वारो मजनू आहियां। बसि तूं रुॻे हा कर त हाणे हल के दरगाह ते देग भट जी रहे तुंहिंजो नालो मटाए रखूं था लैला। हल गुंदड़ा मूंखे ख़बर आ तूं पहिरें नंबर जो कंजूस आहीं। देग न उते खट मिठड़ा कराईंदे। हिनखे इहा बि ख़बर आहे त मां खट मिठड़ा विढ़ाईंदुसि। भला जेकी शइ अलाह जे नाले ज़रीपुर जी ॾिजे त सवाब आहे न। तो पंहिंजो पाण खे मजनू न सॾा। न ॾोकड़ हुजनि त मां सफ़ा मजनू आहियां पर सुञो माण्हू भली मजनू हुजे पर थोरी रिआयत कर छॾ भला। देगड़ो विढ़ाई नंढो भले हेतिरो नंढड़ो देगड़ो छो? तूं पाण खे मजनू तो सदाई दुनिया खे ॿुधाई तो त मां मजनू आ इहो मुंहिंजी लैला आहे तो पोइ लैला जे लाइ तूं एतिरो सारो ख़र्च कर न। खट मिठड़ा कंजूस हल मां तोसां नथी ॻाल्हायां। ओह मां आयो त ठहण कमु रही वियो।